नाज़रीन, अवामी नींद में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्की मैशियत आलमी मालियत फंड IMF जे हवाले कई वई आहे। IMF जी सख़्त शर्तनि जे साम्हूं इमरान ख़ान कंध झुकाए मुल्की ख़ुदि मुख़्तियारी जो सौदो करे छॾियो। बिलाल चयो त ही चवनि था त वज़ीर आज़म खे सिलेक्ट न चओ, इहो लफ़्ज़ हाणे डिक्शनरी में अची वियो आहे। चेयरमैन पीपल्स पार्टी गुजर खान में जलसे सां ख़िताब कंदे चयो त गुजर खान जी ज़मीन ते 2 निशान हैदर शजील आहिनि। आऊं शहीद बेनज़ीर जो पुटु आहियां ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो पोटो आहियां। शहीदनि जे माइटनि खे सलाम पेश करियां थो। बिलाल चयो त मूं अवाम राब्तो मुहिम पोर्ट हलाइण खां शुरू कई आहे। हाणे असांजे 2 अॻुवाणनि खे शहीद करे पंजाब मां पीपल्स पार्टी ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। चयो त अॼु पंजाब खे आवाज़ ॾियां थो, वाइदो करियां थो त मसइलनि जे हल ताईं सुकून सां न वेंदुसि। मूंखे ख़बर आहे त पंजाब जा जियाला मायूस आहिनि, पर आऊं खेनि चवां थो त मायूस न थियो। हिकु ॿियो भुट्टो साम्हूं अची रहियो आहे, ॿुधो मुंहिंजा जियालो, हाणे अची वियो बिलावल, हाणे ॿीहर हलंदो तीर। हिन चयो आहे त मुल्क हिन वक़्तु मुआशी ऐं क़यादत जी हिकु अहिड़े बहिरान मां गुज़री रहियो आहे जेको पहिरीं न ॾिठो न ॿुधो। आऊं सम्झां थो त ही बहिरान इमरान ख़ान जी नालाइकी ऐं सिलेक्शन जे बुनियाद ते। हिन चयो त इमरान ख़ान चवे थो त जॾहिं मुंहिंजी हुकूमत ईंदी त मुल्क में $1,00,000 ईंदा सिलेक्ट। वज़ीर आज़म जॾहिं बि ईंदो आहे त ज़ुल्म करे भॼी वेंदो आहे। इहो कहिड़ो नयो पाकिस्तान आहे जिते ग़रीबनि जो घर हराम ऐं बनी गाला जी तहमीरात हलाल आहे। ही कहिड़ी हुकूमत आहे? लाले जी दोस्ती जा बेनामी अकाउंट्स हलाल ऐं ज़रदारी जी दोस्ती जा बेनामी अकाउंट्स हराम आहिनि। बिलाल ख़िताब दौरान आख़िर में इहो बि नारो हंयो त इमरान ख़ान जो नयो पाकिस्तान नामंज़ूर, जनाह जो पाकिस्तान वापसी ॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।